ॾिसो भाउ, मां त इहो चवंदसि त मुश्ताक ॾोहारी आहे या नाहे, कोर्टुनि में फ़ैसिलो थींदो। कराची के सीनियर साफ़ी मुश्ताक सरकी मथा SHO शारा फैसल पारा कूड़ा केस दाखिल करण खिलाफ अज कराची प्रेस क्लब आडो सीनियर साफ़ी मुश्ताक सरकी के हक़ में कराची के अदीबन सहाफ़िन अदाकारन तोड़े वकीलन पारा एहतजाजी मुज़ाहरो किया वो। मुज़ाहिरीन के हथन में प्ले कार्ड बैनर खयल हुआ और मुज़ाहिरीन के हथन में मुश्ताक सरकी जो तस्वीरूं पिण खयल हुई, जिते मुज़ाहिरीन चिते नारीबाजी कई और संदस सीनियर साफ़ी मुश्ताक सरकी मथा दाखिल थियल कूड़न केसन के हवाले से सख्त लफ्ज़न में मज़म्मत कई। इन हवाले से कराची प्रेस क्लब बारा मुज़ाहिरीन सोच TV से गलाइंदे चयो ता मुश्ताक सरकी जे त उनके इरशाद रांझाणी जो केस हुयो उन जो आवाज़ उथारण जे एवज़ या सज़ा ॾिनी पई वञे ऐं कूड़ा केस उन ते मढ़िया पिया वञनि। पर सवाल इहो थो पैदा थिए त एतिरा साल हुन सहाफ़त कई, सिंधी माण्हुनि जो आवाज़ मथे आला ऐवाननि ताईं पहुचायो, रिपोर्टिंग कई, सहाफ़त में 17 साल उन गुज़ारिया। उन्हनि सालनि में अञा ताईं कोई भी केस ज़ाहिर न थियो हुयो। अचानक ही हाणे महीने सवा में केस ज़ाहिर थी पिया सभई ऐं माण्हू बि ज़ाहिर थी पिया आहिनि सभई त मुश्ताक सरकी हीअं मुश्ताक सरकी कीअं बि आहे, उनजो पुलिस सां दोस्ती आहे या दुश्मनी आहे उहा पंहिंजी जॻह ते, कोर्ट में केसिस हलनि था, इंशाल्लाह कूड़ा साबित थींदा सभई, छो जो का साबिती आहे कोन उन्हनि वटि। ऐं जॾहिं त मुश्ताक सरकी वटि सभई सबूत बि आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ त उन्हनि छा छा कयो आहे। पर सवाल इहो थो पैदा थिए त छो आख़िर उनजी फैमिली खे तहफ़ुज़ नथो ॾिनो वञे, उनजी फैमिली जो कहिड़ो ॾोह आहे, उनजे भाइरनि जो, उन्हनि जी जेके भाभियूं आहिनि, उन्हनि जी जेका वाइफ आहे, उन्हनि जा ॿार आहिनि नंढा नंढा, उन्हनि खे तहफ़ुज़ नथो ॾिनो वञे, उन्हनि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ईज़ायो थो वञे। असां इन करे हिते सभु गॾु थिया आहियूं, मुश्ताक सरकी सां ॿधीअ जो सबूत ॾियण आया आहियूं त असां उन सां गॾु आहियूं। सिर्फ़ु फेसबुक ते गॾु न आहियूं, असां उन सां अमली मैदान में बि गॾु आहियूं ऐं हर महाज़ ते असां उन सां गॾु हूंदासीं। जिते जिते हक़ सच जो अलम बुलंद थींदो असां उन सां गॾु हूंदासीं। ॾिसो भाउ, मां त इहो चवंदसि त मुश्ताक ॾोहारी आहे या नाहे, कोर्टुनि में फ़ैसिलो थींदो। केस कोर्ट में हले पियो, पर असां मज़म्मत इन ॻाल्हि जी था कयूं त उहो मामिलो त कोर्ट में हले पियो, पोयां उनजे ॿारड़नि बचड़नि खे परेशान करणु इहो अमल जेको आहे उहो ठीकु कोन्हे को, ऐं ॾोह जेको करे थो उनखे सज़ा मिलणु घुरिजे। असां बि इन हक़ में आहियूं त जेकॾहिं मुश्ताक ॾोहारी आहे ऐं जेकॾहिं उनखे कब्ज़ा कया आहिनि या माण्हुनि खे को टॉर्चर कयो आहे, थ्रेट कयो आहे, ब्लैकमेलिंग कई आहे, वॉट एवर मुश्ताक जेको बि कयो आहे उहो अॻियां अची वञे, ऐं जॾहिं उहो अॻियां अची वेंदो त ज़ाहिर आहे असीं पाण उनजे ख़िलाफ़ु हूंदासीं। पर अजायो बिना सबूतनि जे, बिना कंहिं ॻाल्हि जे हिकिड़े माण्हूअ खे हाणे ज़ाती कयो पियो वञे, पर्सनलाइज़ कयो पियो वञे, जो उनजे घर में घिड़ी माण्हू उन्हनि खे थ्रेट पिया कनि, त ज़ाहिर आहे इहो अमल ॾाढो गणतीअ जोॻो आहे। ऐं जेकॾहिं इन सॼी सूरत हाल में मुश्ताक सरकी जे ॿारनि खे या नियाणियुनि खे कुझु बि थिए थो त उनजी ज़िम्मेवारी यकीनन रियासत ते हूंदी। 25 साल अॻु में खुलम आयो ऐं 25 सालनि में मुश्ताक सरकीअ ते जिते जिते बि उन सहाफ़त कई आहे, सखर में कई अथसि, हैदराबाद में कई अथसि, कराचीअ में तमामु वॾो अरसो उन गुज़रियो आहे, पर सॼी सिंध में किथे बि उन ते का FIR 25 सालनि में दाख़िल कोन्हे। जॾहिं 25 सालनि में FIR दाख़िल न हुई, हींअर राति पेट में 15 FIR दाख़िल थियूं थियनि ऐं वरी जॾहिं हू अञा गिरफ़्तार थो थिए, थाणे ते आहे, वरी जेल पहुची थो वञे, जेल पहुचण खां पोइ ATC जूं FIR दाख़िल थियूं थियनि त इहा ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे। ऐं उन थाणे तां जंहिं थाणे ते मुश्ताक सरकी रोज़ अचणु वञणु थींदो, पर असुल ॻाल्हि इहा आहे त उन थाणे जे हद में मुश्ताक सरकी इरशाद रांझाणीअ जे केस ते धरणो हयो ऐं उन धरणे खां पोइ असुल सरकार उन ते ॾमेरजी पई ऐं उन ॾमेरजण खां पोइ जेको आहे मुश्ताक सरकीअ ते केस बि थियनि था, उनजे फ्लैट ते कब्ज़ो थो थिए, उनजे नियाणियुनि खे दरबदर कयो थो वञे, त असां सम्झूं था त हीअ सरासर इंसानी हक़नि जी भञकड़ी आहे ऐं हीअ जेका इंसानी हक़नि जी लताड़ आहे उन में पुलिस मुलविस आहे ऐं पुलिस IG खां वठी मशवाणीअ ताईं जेको SHO शारा फैसल आहे उहे सभई उन में मुलविस आहिनि। जेकॾहिं इन अंदाज़ में पुलिस शहरनि सां, सहाफ़ियुनि सां ऐं समाज सुधारकनि सां पेश ईंदी त मां सम्झां थो त पोइ सुभाणे जेका बि जदोजहद थींदी उहा जदोजहद सभई धुरियूं गॾिजी
पुलिस के खिलाफ़ कंदियूं, रियासत के खिलाफ़ कंदियूं। उन जे करे सम्झा तो त मुश्ताक सरकी जेको आहे उहो जेकॾहिं ॾोहारी आहे त उनखे खुली अदालत में केस हलायो ही जेके चोराकारी वारियूं FIR रोज़ रोज़ दाख़िल थियूं कयूं वञनि उहो सिलसिलो बंदि कयो वञे मुश्ताक सरकीअ खे आज़ादु कयो वञे। महिरबानी। कौम परस्त जमायतूं असां हिते साफ़ी दोस्तनि जे अॻियां दांह खणी पहुता आहियूं त कराची जे अंदरि सिंधी माण्हुनि सां जेका ज़्यादती थी पई उन जो ज़्यादती जो नोटिस वठी असांजे हिन आवाज़ खे पराने में तब्दील करण में असांजी मदद कयो ताकी आईंदा कंहिं मज़मून सां इहे ज़ुल्म ज़्यादती न थिए। जेकर अॼु मुश्ताक सरकी जे लाइ पाण गॾु न थियासीं त सुभाणे ॿियो मुश्ताक सरकी जन वठी सघंदो। जेकर पाण चाहियूं था त आईंदा अहिड़ा केस असांजे विच में न पवनि त असांखे मुतहरिक थियणो पवंदो। इहो ई पैगाम मां तव्हांजे तवसुल सां ॾियणु दोस्तनि खे चाहियां थो त अॼु सुभाणे हिक हिक थी मारिया वञूं उन खां बहितर आहे त अॼु गॾु थी सिंधियुनि जी मालिकी में फार्मेसी जे शागिर्दनि जी वारसी असांजे हुकुमराननि खे मंज़ूर कोन्हे। बाक़ी जमायती उन्हनि जा दादला आहिनि, MKM उन्हनि जा दादला आहिनि। उहे फ्लैटनि ते कब्ज़ा कनि। 30 लख अफ़गानी उन्हनि सॼे जेको न्यू कराची खां सुराग ॻोठ ताईं कब्ज़ा कया आहिनि। प्लाटनि जा प्लाट कब्ज़ा कया आहिनि। मलक रियाज़ जेको आहे सॼी सिंध वालारे वियो आहे। उन जे लाइ को भी मशवाणीअ वटि मुश्ताक सरकी के खानदान को मुश्ताक को जस्टिस वी वांट मुश्ताक सरकी का कूड़ा केस खत्म करो। बागी सागर पवार, सोच TV, कराची।